कामयाब माण्हू ॾींहं में 17 घंटा कम कंदा आहिनि। इहे माण्हू एतिरा कामयाब हुजण जे बावजूद बि हार्ड वर्किंग खे नाहिनि छॾींदा। इन मां दोस्त तोखे इहो सिखणु खपे त इंसान केतिरो बि कामयाब ऐं अमीर छो न थी वञे, मगर दोस्त इहा ॻाल्हि यादि रही त कामयाब थियण ई मंज़िलनि जो हासिल थियण नाहे हूंदो, बल्कि कामयाब थी करे कामयाब रहण एक्चुअल में इहा कामयाबी आहे। दोस्त अॼु ज़िंदगी जा तोखे उहे गुण ॿुधाए रहियो आहियां जेके शायदि ही तूं काथे सिखिया हुजनि। मुंहिंजे ख्याल में YouTube ते तोखे कंहिं बि इहे गुण न ॿुधाया हूंदा। वीडियो खे तवज्जो सां ॾिसजांइ, मगर अगर वीडियो पसंदि अचई त वीडियो खे हिकु लाइक ज़रूर कजांइ। चैनल ते नाहे त चैनल खे सब्सक्राइब कर, छो जो मां तुंहिंजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ हिकु नओं अज़म खयो आहे। कामयाब माण्हुनि जो चवणु आहे त उहे हफ़्ते में 100 खां 120 घंटा कम कंदा आहिनि। इन्हनि जी कामयाबी जो कामयाब थियण खां कामयाब थी करे रहण जो सबबु हिकु ॿियो बि आहे। उहो सबबु इहो आहे त इहे पंहिंजे कम में हर रोज़ इम्प्रूवमेंट कंदा रहंदा आहिनि। हर रोज़ पंहिंजे कम खे कुझु नओं करण जी कोशिश कंदा आहिनि त इनखे टॉप लेवल ते कीअं खणी वञिजे, कीअं मां पंहिंजे कम खे कुझु नओं करे पेश कयां जीअं हर कंहिंखे पसंदि अचे। दोस्त हार नाहे मञणी, बसि हलंदो रहो ऐं उन शइ ते गामज़न रहो। जेके माण्हू जल्द कामयाब थियण जी ख़्वाहिशात रखंदा आहिनि उहे कॾहिं बि कामयाब नाहिनि थी सघंदा। छाजे करे? इहो बि हिकिड़ो ख़ासि सबबु आहे। उहो इन जे करे जो उहे कोशिश कंदा रहंदा आहिनि त मां जल्द कामयाब थियां। उन्हनि जो सॼो तवजो सिर्फ़ कामयाबी ते हूंदो आहे, हालांकि उहे कम ते फोकस नाहिनि करे सघंदा। जॾहिं कम ते फोकस ई न थींदो त कामयाब काॾां थींदो। इन जे करे पंहिंजे कम ते फोकस कर। जेकॾहिं तूं कामयाबी ते फोकस कयो दोस्त कॾहिं कामयाब न थींदे। दोस्त रस्ते में भॼी वेंदे, रस्ते में बख़ील थी वेंदे। छाजे कारण? छो जो तूं इहो समझंदे त मां त तमामु घणी कोशिश कई, मां त तमामु घणी इम्प्रूवमेंट मिलाती, मां त घणे खां घणी कोशिश कई, शायदि कामयाबी मुंहिंजे मुक़द्दर में न हुई, शायदि मां इन कम जे लाइ बणियो ई न आहियां, शायदि मुंहिंजो को ॿियो कमु आहे। ईअं कंदे कंदे दोस्त कॾहिं बि कामयाब न थींदे। यादि रही हमेशह जेको माण्हू कंसिस्टेंट रहंदो आहे, हिकु पाथ तोखे मिलियल आहे, उन पाथ ते तोखे हलंदो रहणो आहे। उन में रोज़ इम्प्रूवमेंट करणी आहे, उन में रोज़ इन्हनि अमीर माण्हुनि वांगुरु नओं करण जी कोशिश करणी आहे। तूं हलंदो रह, रब कामयाबी पाण ई ॾींदो आहे। दोस्त कमज़ोर सोच तोखे कॾहिं बि अॻिते वधण न ॾींदी, छाकाणि त तुंहिंजी कमज़ोर सोच तुंहिंजी स्ट्रॉन्ग सोच खे मुतासिर कंदी ऐं तूं कॾहिं बि अॻियां वधी न सघंदी। पोइ अगरि तोखे काई कामयाबी मिलणी हूंदी उहा बि न मिलंदी, छो जो तुंहिंजो हौसलो डाउन थो थींदो वञे, छो जो तूं कामयाबी जे लाइ पाण खे गामज़न करे ई कोन थो। दोस्त पंहिंजे इरादनि खे मज़बूत कर, जेतिरो थी सघे। अगरि इरादा मज़बूत हूंदा त मंज़िलूं आसान थी वेंदियूं। जेकॾहिं इरादा कमज़ोर हूंदा त मंज़िलूं मिलण त छा, मंज़िलनि जो नालो निशान बि न हूंदो। इन जे करे पंहिंजे इरादनि खे मज़बूत रख। तुंहिंजी कामयाबी तुंहिंजे इरादनि सां मुंसलिक आहे। त पोइ छो पाण सां एतिरो ज़ुल्म, पाण सां एतिरो सितम छाजे करे? तूं उहो करण लाइ पैदा थियो आहीं जेको कंहिं नाहे कयो। दोस्त हर इंसान में अलॻि अलॻि हार्मोन्स रिलीज़ थींदा रहंदा आहिनि, अलॻि अलॻि सोचूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। जॾहिं ख़ुदा हर चेहरो अलॻि अलॻि ठाहियो आहे त ख़ुदा दिमाग़ जूं सोचूं बि अलॻि अलॻि ठाहियूं आहिनि। तूं कुझु नओं करे सघीं थो, तूं उहो करे सघीं थो जेको कोई बि नथो करे सघे। दोस्त कामयाब माण्हू त रोज़ ॾिसंदो हूंदी छा आहे इन्हनि जे अंदरि जेको तुंहिंजे अंदरि नाहे। कॾहिं पाण सां सवाल त कर, इहे कामयाब जो थिया आहिनि इन्हनि जे अंदरि कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तुंहिंजे अंदरि न आहिनि? सभु शइ साॻी आहे। तूं उहो करे सघीं थो जेको इन्हनि कयो आहे। तुंहिंजे हथ में आहे, तूं पाण खे हीरो बणाईंदे त हीरो थी वेंदे। दोस्तो मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। ही चैनल इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी तब्दील कंदो। सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे जेको तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ हिकु नओं अज़म रखे थो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।